तुंहिंजी ऐं नोरेज़ जी परेशानी मत ईअं लॻो तव्हां ॿिन्ही में ॼण झड़प थी आहे। न अम्मा, झड़प न थी हुई, कुझु त थियो हूंदो। बसि अम्मा हिन ॻाल्हि खां लही वई। मुंहिंजी मञ फिज़ा, न पाण खे रोल न वरी मूंखे। अम्मा भला मां छा कयां? मज़बूत थी, दिलि पकी कर। फिज़ा, मां तुंहिंजी रुगो माउ न आहियां, पर तुंहिंजी सहेली बि आहियां। हिन में को शक न आहे। चवे थी न त नोरोज़ के सरदार जो पुटु आहे। बिल्कुलु ॿुधाईंदो आहे, पर मूं ॾिठो न आहे। इहे सरदार दिलि जा साफ़ न आहिनि हूंदा। हू दिलि ऐं नियत जो उजरो आहे। तॾहिं तो इहे पेश चई। कॾहिं बि हू बुरो पेश न आहे आयो, ऐं न की कॾहिं बि बदनियती ज़ाहिर कई अथसि। तॾहिं त संदसि क़रीब अची वई आहियां। रईसी या सरदार हेकर मखण ऐं माखी नज़र ईंदा आहिनि। जॾहिं इन सिंधनि को ॼार में फासी ईंदो आहे त उन्हनि जा तेवर ई मटिजी वेंदा आहिनि। 5 आङुरियूं बराबरि न आहे हुनजो। सभु सरदार ऐं रईस हिकु जहिड़ा न आहिनि अम्मा। ॿियो त नोरेज़ जे लाइ तसवुरु करणु गुनाह थी सम्झां। मूंखे तजुर्बो आहे, मां ॼाणा थी, छो त मां बि ॾंगियल आहियां। छा? हा, ॾंगियल जो मतिलबु धोखा खाधा, पर संभाले वयसि। वक़्तु आयो न सभु ॿुधाईंदीसि। ठीकु आहे अम्मा। इन जे करे नोरोज़ जी दुनिया मां होरिया होरिया निकिरी अच त भलो आहे। अम्मा, नोरोज़ सां रिश्तो मोती छिनी सघे थो। तॾहिं बि मां चवां त अॻु में बि मूंखे नौकर दरवाज़े ते रोकियो न आहे। अॼु दरवाज़ो खोले छो? मतिलबु इहो आंटी त मां सभु कुझु ॿुधी वरितो। तव्हां खां ऐं फिज़ा खां दिलि आज़ारी लाइ माफ़ी वठणु आयो आहियां। तव्हां भली मूंखे नांग सम्झो। आंटी, जॾहिं फिज़ा खे सिर्फ़ु चूंडी हणण जी सोच आई, हुन ॾींहुं तव्हां मुंहिंजी मौत सम्झिजो। फिज़ा मुंहिंजे लाइ हिकु सूफ़ी जी दरगाह जी पवित्र मिटी जी आहे, ऐं उन मिटी जी गुस्ताखी मुंहिंजे लाइ माफ़ न करण जहिड़ो जुर्म आहे। फिज़ा, तूं मूंखे माफ़ करे छॾ। मां तुंहिंजी ज़िंदगी मां ईअं निकिरी ईंदुसि जीअं मखण मां ॿाहिरि। नोरोज़, ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।